आज हम आपको गांव बहुत खान जलबानी, डिस्ट्रिक्ट नौशर अफरोज, तहसील मीरापुर, सिंध आपको दिखाएंगे। आप देखेंगे, आपको पसंद आएगा। Ode piyo, kopi pade, ode piyo. Ada salah, mesti bukan. Ini kopi pade. बंद करो बंद माँ हम कम ये वाला पाके नहीं कम होता Aliga kuttira viedo digano boteku. Mira ibe jalago. Abi tadi. Ayo chat, udah sudah. जो था असांजो ॻोठ खान जलबाणी तक़रीबन 5000 घरनि जी आबादी ते मुश्तमिल आहे। ऐं हिते असां जलबाणी मशवरी साहबान समा सूमरा ऐं मोची ज़ातूं रहूं था। ऐं तक़रीबन असां वटि ज़ात पात जो फ़र्क़ु न आहे। असां सभु पाण में भाइरनि वांगुरु रहंदा आहियूं। मोती फोती ॾुख सुख कंहिंजो बि हुजे ॼण असांजो पंहिंजो आहे, घर जो आहे। ऐं असांजो ॻोठु हिकिड़ो अमन ऐं शांती जो गहवारो आहे। हिते तक़रीबन हर माण्हू ज़राए सां वाबस्तु आहे। हर को पंहिंजो ॿनी ॿारो ऐं मालबंद माण्हू आहे। हितां जी तालीम तमामु मयारी आहे। तक़रीबन सभु पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर माण्हू आहिनि। आला नौकरी उहिदनि ते पहुतल नौकरियुनि में
ऐं माशाल्लाह असांजे ॻोठ जा वॾा वॾा ठेकेदार आहिनि जिन्हनि पंहिंजे मुल्क जो ॻोठ जो पूरे पाकिस्तान में नालो रोशन कयो आहे। ऐं हिते को बि चोर लोफर कोन्हे, सभु प्यार ऐं मुहबत करण वारा माण्हू आहिनि। असांजे ॻोठ में माशाल्लाह तमामु बहितरीनु स्कूल आहे, डिस्पेंसरी आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, ॻोठ जूं घिटियूं माशाल्लाह फर्स्ट क्लास आहिनि। ऐं ॻोठ जो माहौल पाण में इंतिहाई पाण में भाईचारे वारो आहे। ऐं असांजो ॻोठ सिंध जे मिसाली ॻोठनि मां हिकिड़ो ॻोठ आहे।